वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। सार में जाना तेरी सब तिवना सतगुरु नानक जिन गल राखी मेरी सतनाम श्री वाहिगुरु साहिब जी। सतनाम श्री वाहिगुरु साहिब जियो। सलोक मेला तीजा धन गुरु अमरदास साहिब जियो। सफल आप की सेवा करो मेरु सदाई। जिनी सतगुरु सेविया जिनी सतगुरु सेविया ताणे निताणे तिस सास गिरास सदा मन वसे जम जोय न सके तिस। हृदय हर हर नाम रस कवला सेवक तिस। हरिदासा का दासोए परम पदार्थ तिस। नानक मन तन जिस प्रभु विसरे हऊँ सद कुर्बाने तिस। जिनको पूरब लिखिया रस संत जना स्यो तिस। सतनाम श्री वाहिगुरु प्रेम सां जपो जी। सतनाम श्री वाहिगुरु। गुरु प्यारे साध संगत जी, बाणी आहे टी पातशाही धन गुरु अमरदास साहिब जिन सतगुरु सेविया तान निताणे तिस। सभिन खां वॾी सेवा गुरु नानक साहिब जी तरफ़ गुरु महाराज ने बख्शिश करी। पाप ऐं पुण्य जो हिन में गुरु महाराज ने विचार बख्शिश कयो। गुरु नानक साहिब जे दर ते अगर अहम सेवा आहे उहा आहे गुरु नानक जी दर ते कंहिंखे जोड़ण। इहो एॾो वॾो पुण्य जो कार्य आहे। तो जेतिरा बार वो दरबार में ईंदो, जेतिरा बार नतमस्तक थींदो, उनजे अचण जो हिस्सो भी उनजे लेखे ईंदो जेको उनखे जोड़े थो। छोकी उनजे चवण सां दाता जी दर सां जुड़ियो। उन गुरबाणी जो हिकु महत्व ॿुधायो ताकि गुरु महाराज सां जुड़े। अगर पंहिंजे चवण सां कोई व्यक्ति जुड़ी चुकियो आहे, को सेवादारी जुड़ी चुकियो आहे, या पाण कंहिंखे अरदास में वचन साहिब लाइ, सत्संग लाइ, कीर्तन लाइ, गुरु नानक साहिब जी दर ते अचण लाइ फोर्स कंदा आहियूं भाई तूं वञ। ॾिस उते केतिरी रहमत जो पात्र सारी संगत बणिजे थी। तूं भी थोड़ी देर वेही करे दाता जी आसीस प्राप्त करे आ। पंहिंजे चवण सां अगर कोई व्यक्ति जुड़ी थो वञे ऐं हर रोज अचे थो त उनजो हिस्सो जेको पुण्य जो आहे उहो पाण वटि थी ईंदो आहे। हिते वरी गुरु महाराज ने बख्शिश कयो कि जेको ईंदड़ आहे अगर पंहिंजे चवण सां, पंहिंजे शिरप ॾियण सां, पंहिंजे शब्द ॻाल्हाइण सां या कुछ चवण सां अचण बंद थो करे, हुनजे न अचण जो पाप जो फल भी पाण खे ई मिलंदो आहे। गुरु महाराजन टे पातशाही धन गुरु अमरदास शब्द बख्शिश कयो। गुरु नानक साहिब जी अहम सेवा आहे कंहिंखे दर ते जोड़ण, गुरबाणी सां जोड़ण। सास गिरास सा मन वसे जम जो न सके तिस। जोड़न वाले के गुरु महाराज ने छा सेवा बख्शिश कई। जम जो न सके तिस। उनखे काई भी पीड़ा शारीरिक रूप सां तकलीफ ईंदी कोन। हृदय हर हर नाम रस कवला तिस सेवक तिस। सिधो सिधो अर्थ गुरु महाराज ने बख्शिश कयो। कवला सेवक तिस यानी उहो ई पक्को सेवादारी आहे जिने हृदय में सतगुरु जे प्रति कंहिंखे जोड़ण जी अभिलाषा आहे। हर दासा का दास है परम पदार्थ तिस। पाण जंहिंमहिल दातार जे दर ते अचूं न्याज़वंत थी करे दास बणिजी करे वियूं। नानक मन तन जिस प्रभु से सद कुर्बानी तिस। उहो ही सेवक कंहिं संगत खे जोड़ी सघंदो आहे जिन हृदय में सतगुरु जी जोत भरी चुकी आहे, जिन दाता जे अंदरि सभु कुझु पातो आहे। त गुरु प्यारे साध संगत जी
अॼु पाण खे गुरु महाराज वचन बख़्शिश कयो आहे कि गुरु नानक साहिब जे दर ते जुड़न वारे खे गुरु महाराज अहम दर्जो बख़्शिश कंदा आहिनि, अहम शेवा ॾींदा आहिनि ऐं पंहिंजे दर जो वॾो शेवक बणाईंदा आहिनि। इन करे पाण खे बि उहो ई कार्य करिणो आहे ताकि उहो जुड़े ऐं उनजो हिसो बि पाण खे शेवा में ॾींदो। बोल गुरु नानक देव की साच दरबार।